जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोट जे शहर कोट बंगलो जे आबाद मॉल में, जिते पहुरियत आहे गुल मोहम्मद जेको आहे लुंड। उनजो नौजवान पुटु आहे 22 साला, जेको कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहे। अचो त हिननि खां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि ते केतिरो ख़र्च थो अचे ऐं हिननि सां का ताउन कयो आहे या न। मुंहिंजे पीउ ग़रीब वीचारे घर बि खपायो, ज़मीन बि पंहिंजी खपाए मुंहिंजे इलाज ते। हाणे वरी ऑपरेशन जो चयो अथऊं, ऑपरेशन जे लाइ पैसा न आहे। कैंसर जी बीमारी ऐं हुन में इलाजु थियो यको, पर हाणे हुननि डॉक्टर चयो आहे हिन जो इलाजु ऑपरेशन थींदो, ऑपरेशन कराईंदो त माना जेको आहे सो अॻिते सही थी। चाचा, ऑपरेशन ते केतिरो ख़र्च थो अचे? तक़रीबन 5 साढा 5 6 लख रुपया। मदद कई वेंदी त हुननि जी महिरबानी थींदी, अलाह हुनखे घणो ॾींदो, अधो वधि ॾींदो न अलाह साईं, महिरबानी थींदी हुननि जी। हिननि जो इहो चवणु आहे त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असां जेको आहे सो पंहिंजो घर पंहिंजूं ज़मीनूं सभु ख़तमु करे ऐं नौजवान जेको मुंहिंजो पुटु आहे पोरत गुल मोहम्मद जो नवीद अली, उनजे कैंसर जेको मोज़ी मर्ज़ में मुब्तला आहे उनजे इलाज ते ख़र्च करे छॾियो आहे। हिननि वस वारनि खे अपील कई आहे त हिननि जी मदद कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।